नानक के प्रभु साथ सतनाम श्री वाहेगुरु, सतनाम श्री वाहेगुरु। सोरठ मेला पंजवान धन गुरु अर्जन देव साहिब जी सबलों की सेवा कयो मेरे सदाई विच करता पुरख खलोआ वाल नविंगा मजन गुरुआ तारा से जब हर हर किलवेक ना से संतो रामदास सरोवर नीका, जो नावे सो कुल तरावे उद्धार हुआ है जी का। सतनाम श्री हरे गुरु प्यारी साध संगत जी, अज गुरु महाराज जो आशीर्वाद आई संगत के विच करता पुरख खलोवा। जै सतगुरन जे सतकरतार जे परिवार सा जेके परिवार जुड़िया आहिनि, विच पुरख खलोवा वाल न विंगावा। अन परिवार जो कॾहिं भी वाल विंगो न टिंदो, न उन परिवार के न उन ॿारनि के। गुरु हमेशा प्रतिपालक रक्षक बणिजी करे हर वेंगे हर तकलीफ़ को गुरु बचाईंदा। वाल न विंगावा, कॾहिं भी ॿार पंहिंजो वाल विंगो न थींदो। मजन गुरु आंदा रस, मजन गुरु आंदा रस जो मतिलबु इहो कि सदाई पंहिंजे मौज में रहो, पंहिंजी ख़ुशी में रहो, कॾहिं निराश न थियो, कॾहिं उदास न थियो, मस्त रहो। जब हर हर किल विक नासे, सॼी चिंता सॼो दुख गुरु नानक दर ते छॾे करे वञो। संतो रामदास सरोवर नीका, खुद धन गुरु रामदास अची करे तव्हांजी कृपा पंहिंजी कृपा सां सरोवर जा तव्हांखे सनानु कराईंदा। जो नावे सो कुल तरावे उद्धार है जी। इतिहास खोले ॾिठो, हाणे इतिहास ॾिसूं खोले करे, जिन जिन भी दाता दर ते पूर्ण विश्वास कयो आहे उन परिवार जो कॾहिं कोई वार विंगो थियो ई कोन्हे को। बोल गुरु नानक देव की साच दरबार।